अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर रहंदा पंहिंजे अपडेट जे तरफ़। बिजार ख़ान जेको शेमिर ख़ान जे ख़िलाफ़ु वॾो हिकु मनसूबो तयारु करे रहियो आहे ऐं सूबेदार बच्चल खे चई रहियो आहे त तूं अहिड़ी का गेम तयारु कर, ट्रिक तयारु कर, अहिड़ो को केस ठाहे, मज़बूत केस हुजे जंहिंमें शेमिर ख़ान जकिड़िजी वञे। हाल ई फ़िलहाल त हुनजी ज़मानत ई न थिए ऐं हिकु बहितरीनु क़िस्म जो अहिड़ो मज़बूत केस हुजे जे बिजार शेमिर ख़ान खे ख़बर पए त हुन केस सां फिटायो आहे ऐं कंहिं में हुन हथ विधा आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त शमशू ऐं रुख़सार बेगम जी जेका आहे त दूरियूं वधी वियूं आहिनि दोस्तों, ऐं हू हिक ॿिए खां ख़फ़ा थी चुका आहिनि। हुन इल्ज़ाम लॻायो त तूं बिजार ख़ान शेमिर ख़ान सां लॻे थो त बिट थी वियो आहे ऐं उन तोखे ख़रीद करे छॾियो आहे। तंहिं ते शमशू खे ॻाल्हि पसंदि न आई ऐं हुन अलविदाई करे छॾी हाली फ़िलहाल रुख़सार बेगम खां। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।